हमेशा नियत जा पलीत इंसान कॾहिं वफ़ा न कंदा। मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। अगर इंसान पंहिंजे अंदर जी ख़बर नथो रखी सघे त मां नियत जो हरामी शैतान पलीत इंसान आहियां त साम्हूं वारे खे मोहब्बत जा बि ख़्वाब न ॾेखार। अगला इंसान वीचारा सच्ची मोहब्बत करण जे लाइ मैदान ते लही ईंदा आहिनि। तूं नियत जा पलीत तूं आज़माइण जे लाइ अगलनि खे मैदान ते थो लाए। इहा गैरत आहे। इहो बेगैरत इंसान बेनस्ली इंसान जो कमु हूंदो आहे सो अगले खे मोहब्बत में गिरफ़्तार करे ऐं बेवफ़ाई करे उन खां जुदा थी। इहो कंहिं असली नस्ली जे बचे जो कमु न आहे। हे कंहिं कुते जे बचे हरामी शैतान जो कमु आहे। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो चवां।